अज 15 साल हली रहियो आहे। 1996 खां शुरू कयो आहे। अॼु 161 पद आहे। 21 अष्टपदी। सरगुण निर्गुण निरंकार सुन समाधि आपन किया नानका आपे ही फिर जा। आपन किया नानका आपे ही फिर जा। श्री राम। पूरी अष्टपदी जो हे विषय आहे, मूल विषय जंहिं ते सॼी 8 पदनि जो उन विषय के पूर्णता ॾियण जो साधन बणियो। बाबा प्रभु परमात्मा निर्गुण आहे। हिते निर्गुण जी माना इहा न समझी वठूं असां त उन में कोई गुण कोन्हे। न, हे निर्गुण में जेको सरगुण ठाहे उहे सरगुण वारो गुण उन में न आहे। कहिड़ो सरगुण? शरीर जा 2 धर्म, शरीर जा दुख ऐं सुख के भोगण। राम। इहो फेरो, इहो चक्कर घुमाव अवतरण इन शरीर में अटल आहे। अचण जीअं रात ऐं ॾींहुं। कॾहिं सुख ईंदो, कॾहिं दुख ईंदो। जेको अॻे जन्म जो असांजो जंहिं वक़्तु कॾहिं शुभ थियो हूंदो, कॾहिं अशुभ थी पियो हूंदो, उन अनुसार फल भोगण जे लाइ शरीर ॾिनो आहे। इहो ई अर्जुन खे भगवान श्री कृष्ण चयो आहे, शरीर खे जन्म वठण जो। इहे 2 धर्म, इहे 2 गुण। अंदरि अचूं, जेको ख़्याल उथे तो कमु कयूं था, वरी उन ख़्याल खे बुद्धि सां जोड़ियूं था। बुद्धि इजाज़त ॾे थी त तॾहिं उन ख़्याल खे असां चिंतन में आणियूं था और उहो कार्य रास कयूं था। शुभ चाहे अशुभ, त इहे अंतःगुण जा जेके गुण आहिनि, दुख सुख शरीर खे जेको भोग मिले थो उनखे महसूस मन करे थो। ॾिसण में शरीर वेठो आहे, अंदरि केरु केतिरो कुंठस्थ आहे, दुखी आहे, ॿाहिरों ॾिसण में नथो अचे। राम। दुख ऐं सुख खे महसूस करणो, गिला थी, नेकी थी, शरीर खे छा असर पवंदो? मन खे असर पए थो कननि जे ॿुधण सां। घाटो पियो, नफ़ो पियो, शरीर खे कहिड़ो असर पवंदो? मन ते असर पए थो। गमी थी, शादी थी, शरीर ते कहिड़ो असर पियो? मन उनखे भासे थो। संजोग खे, वियोग खे, शरीर खे कहिड़ो असर पियो? मन उनखे भाए थो। राम। तो ये मन जा जेके धर्म आहिनि, भाव गुण आहिनि, और प्राणनि जा 5 प्राण, 5 उप प्राण, इन्हनि गुणनि खां बि न्यारो आहे। उजान, व्यान, समान, प्राण, अपान और 5 उप प्राण, ओगराई अचणु, हिडकी अचणु, ओबासी अचणु, छिक अचणु, इहे 5 नंढा प्राण आहिनि। इन्हनि खां 10 प्राणनि जे गुणनि खां बि न्यारो, अंतःकरण जे गुणनि खां बि जेके ॿुधी आयासीं खां न्यारो, शरीर जे दुख सुख भोगण खां बि न्यारो। श्री राम। आत्मा इन्ही बॉडी जे सभिनी गुणनि खां न्यारो आहे। निर्गुण
पर सरगुण ठाहे हे सरगुण जे माध्यम सां निर्गुण जी पहचान कबी। तो पहिरियों साहब सुखमनी साहब में सरगुण ॾसियो, हे असांखे मिलियो आहे, हिन मिलण खां पोइ असां अंदरि वञूं, उहो आत्मा ॾे जंहिं आत्मा में हे सॼी उन जी इच्छा सां हे सॼो प्रकट थियो आहे। गर्भाधान जेको धारण करण वारो बिंदु आहे, भॻवान चयो उहो मां आहियां, राम उन बिंदु में समाइजी वञो। निर्गुण निरंकार निराकार आहे, उनजो कोई आकार कोन्हे, अदृश्य आहे, अगोचर आहे, अगम आहे, इंद्रियुनि जे लक्ष्य में अचण वारो नाहे, ॾिसण ॿुधण छुअण संघण में अचण वारो नाहे, मन जी ॼाण में अचण वारो नाहे, अगम आहे। सुन समाधि आहे, सुन समाधि में आहे उहो पाण प्रभु श्री राम। सुन में अंतर सुर बाहर सुन, त्रिभुवन सुन में सुन, चौथे पद में जो नर पहुंचे ताको पाप न पुन, वाणी में साहबन चयो राम। शरीर सां मन सां बुद्धि सां इन खां मथे हटी वञे, उन सुन में पहुचे, उनखे पाप वञ न लॻंदो, उनको पंहिंजी इच्छा सां कई मन सां क्रिया ई न थींदी त फल ई केरु भोगींदो। आपन किया नानका, पाणे पंहिंजी इच्छा सां हे संसार ठाहियो अथई राम। जॾहिं उन जी इच्छा पई, आपे ही फिर जा चए थो, उन जी इच्छा थी हे ठही पियो, वरी पाण में कॾहिं बि समाए छॾे पंहिंजे पाण में, उहा उन जी इच्छा ते मुनसर आहे, जेसि ताईं हलाए। छो पैदा कयईं कोई जवाब न मिलंदो, कॾहिं पैदा कयईं इन जो बि जवाब न मिलंदो। कौन सुवेला, कौन गुण, कौन थित, कौन वार, कौन सुरती माह कौन, कौन जित हो आकार, वेल न पाया पंडिती जे होवे लेख पुराण, वक्त न पायो कादिया जे लिखन लेख पुराण, छित वार ना जोगी जाने, रुत माह ना कोई, जा करता सृष्टि को साजे, जे ठाहींदड़ हिन सृष्टि खे ठाहियो आपे जाने सोई। पाण मालिक जाने तो छो पैदा कयईं, कॾहिं पैदा कयईं राम, वरी कॾहिं समाईंदो वञे। तीअं हर मनुष्य खे कोई ख़बर नाहे मां छो ॼायो आहियां, और कॾहिं समाप्त थींदुमि, काथे थींदुमि, कहिड़े सबब सां थींदुमि, विच जो वक़्तु कीअं गुज़रंदो कोई ख़बर नाहे राम। छिण जी ख़बर नाहे कीअं गुज़रंदो अॻिते, जेकी गुज़रंदो उहो अख़बारनि रेडियोनि टीवियुनि में हवा ॾींदो राम। छो न प्रोग्राम ठाहिया वेंदा बसि, पर जॾहिं वरी ठहंदा बसि उहो गुज़रंदा वेंदा। आपे ही फिर जा, तो मुंहिंजा प्यारा, चार परलयूं थींदियूं आहिनि, हिकु नित्य परलय, ॿी नेमतक परलय, टी आमंत्रण परलय, चौथी महापरलय। नित्य परलय जॾहिं थकिजी करे रात जो असां विश्राम में सुम्हियासीं, इहा नित्य परलय आहे, रोज़ परलय आहे असांजी। भगवान थो जाने कंहिंमहिल उथाईंदो, कीअं उथाईंदो राम। ॿी नेमतक परलय, जॾहिं हयाती हिन देही जी पूरी थींदी तॾहिं उहा नेमतक परलय आहे। टी आमंत्रण परलय, जॾहिं प्रभु चाहींदो तॾहिं हे धरती तूफ़ान हवा लॻाए करके समुंड जूं छोलियूं वधाए हे शहर गर्क जलमई थी वेंदी, इहा आमंत्रण परलय आहे। वरी उन जल में बचंदो अची केरु, मार्कंडे ऋषिश्वर श्री राम, जे कई परलयूं ॾिठियूं। इन लाइ बाणी में भाई नम भगत नामदेव जंहिं महिल चाहे भगवान जो दर्शन थिए, काथे 21 भेरा, काथे 72 भेरा, पर मतिलबु जिथे चाहियो थे हुनखे दर्शन थियो आहे। अहिड़ी भगत वाणी चई आहे। हिन बंदे खे कुझु सिखण जे लाइ गहरी करके नीम खुदाई, गहरी करके
हाँ ऊपर मंडप छाए अरे मार कंडे ते को अधकाई जिन तृणधर मुंड बलाए। तूं गहरियूं करके पंहिंजे पीढ़ियुनि जे लाइ जेके जायूं ठाहियो थो मथे मंडप अॾाइण जे लाइ तूं गहराई नींव रखे थो, पर मार कंडे रखी शर खां कोई वॾी उमिरि वारो थियो जिन तृण माना कख जेतिरो पन हिकु ॾेई करके शर्म खे ढके करे मुंहं खे ढके करे राम मुंह माना शरीर जे शर्म अंग खे ढके करे मुंड बलाई पंहिंजी हयाती गुज़ारे तूं थोड़े वक़्त लाइ छा छा करे रहियो। हमरो करता राम सनेही काहे रे नर गर्व कर तहें बिनस जाए जूठी देही। मेरी मेरी केरो करते दुर्योधन से भाई 12 जोजन छत्र चले था देही गिरज न खाई। सर्व सोने की लंका होती रावण से अधिकाई कहाँ भयो दर बांधे हाथी छिन में भई पराई। श्री राम दुर्वासा से करत ठगौरी यादव ए फल पाए। कृपा करी जन अपने ऊपर नाम दे हर गुण गाए। मुझे प्यारा तो उन्हीं परलय खां पोइ उहो मारकंडे ऋषिशर हलदे 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 हिक चीज सां टकरायो उहो केर हो श्री कृष्ण पते ते पियो। राम पेर जो सॼो अंगूठो मुख में पियो आहे उते पहुतो आहे। उन मारकंडे जी 12 साल उमिरि हुई। पिता खे औलाद न थींदी ऋषि खे वरदान वरतई चई हे 12 साल मुंहिंजी उमिरि थींदी। चई मूंखे पुत्र त थिए। हुन जवान तपस्या में लॻी वियो। तपस्या में इहा पद्धति हुनखे प्राप्त थी वई जो हुनखे इहो आयु जो वरदान मिलियो त तोखे परलय ताईं तुंहिंजी उमिरि वधी रहंदी। हुन तपस्या में पाण खे लॻाए रखियो। श्री राम त साहिब चंदा जॾहिं उन्ही चौथी परलय में परमात्मा पहुची वियो पंहिंजो पाण में सॼो समेटे छॾे तॾहिं साहिब हुन सुखमनी जे पद में हे फरमाइनि था जब अकार हो कछु न दृष्टेता। जब अकार हो कछु न दृष्टेता। जब अकार हो कछु न दृष्टेता। जब आकार हो कछु न दृष्टेता। पाप पुण्य तब कहते होता। 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 जब धारी आपने सुन समाधि। 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 बैर विरोध किसो संग कमाते। तब बैर विरोध किस संग कमाते। तब बैर विरोध किसो संग कमाते। तब बैर विरोध किस संग समाते। जब इसका बरानो चहन न जापत। जब इसका बरन चिंतन जापत। जब इसका बरानो चहन न जापत। जब इसका बरन चिंतन जापत। तब हर खसोग कहूँ किस व्यापत। तब सोग तो किस व्यापत। ओ श्री राम राम राम
सोग कहूँ किस व्यापत तब हर सोग किस व्यापत श्री राम राम श्री राम। हिकिड़ी सुघटना मूंखे यादि अची वई। सन 76 में जॾहिं प्रभु कंहिं प्यारनि जे प्यार लाइ हेॾे घुमण लाइ मोकिलियो, तॾहिं वॾो दौरो जेको असांजो थियो हिकिड़ो 24 ॾींहं जो, 1 नवंबर खां 24 नवंबर ताईं, ॿियो 5 डिसंबर खां 5 जनवरी ताईं। उन्हीं ॿिए दौरे में श्री राम असां 19 तारीख़ दिसंबर जी 76 में इंदौर पहुता आहियूं। हीरानंद राजाराम जी कोठी, जंहिंसां साईं कंवरराम साहिब जी भाईवारी बि हुई, डहरकी में हुयनि, सखर में हुयनि, घोटकी में हुयनि। उन जी त डहरकी इंदौर में साईं पेशूराम साहिब जा सेण नंढी न्याणी ॾिनल, उते लथासीं। शाम जो दीवान साहिब जो दर्शन करण वियासीं। दीवान करमचंद साहिब जो गढ़ियासीन जा हुया, ज़िलो शिकारपुर। मुख्तियारकार हुया, बिना रिश्वत जे ॾाढे कानून जी कड़काई सां हलंदा हुआ। जॾहिं मौक़ो मिले सतगुरनि संतनि जी शेवा में अचनि, साम्हूं काथों बि साईं भगत साहिब खे ॾिसनि त टोपलो लाहे करके अची चरणनि में रखनि, सुथणे खमीस में अची शेवा कनि उते। पर कंहिं त अलील हालत थी वई, संदन घरवारी रहियल आहे, चए थी साईं असां खिलंदा अचूं, हिते रोईंदा वञूं, असांजे पति जो हे हाल आहे। साईं सिरांदी खां बांह रखी करके बाहीं ते वेठा अची। अॻ में थोरो दुख वधियो त दवा दुरमल हिकिड़ो जोगी रहंदो उन कई, पर छुटकारो न थियो, अलील हालत थी। बस जीअं साईं मुंहुं खणी मथे उछा, जेतिरो त वेठा रहिया। जोगी खे सॾु कयूं, चई हिनखे दवा ॾे। चई साईं मां ॾिनी आहे, चई हाणे ॾे। उहा दवा ॾिने, भॻवान खे ठीकु थियो। श्री राम चवंदा मां हयाती साईं जन बख़्शी, पिछाड़ी हाणे टोलो छॾियऊं, कुझु साल थिया। हलिया 93 वरी जी आयु हुयनि, पर अधिकतर पंहिंजे ध्यान में रहंदा हुआ। उते पहुतासीं, सुबुह जो सत्संग थिए पियो। सभिनी खे काई न काई पोथी हथ में ॾेई आया, जेके वेठा पाण बसि समाधि स्थित हुया। हाली ध्यान खां टपी पिया वञनि मथे समाधि में। सभई कोर्स सॼो पूरो थी वियो। राम बसि पोइ तो छा वरी पंहिंजी कुटिया में आया, उते केरु पुछेनि पियो हीअ ॻाल्हि अड़े जे ॿाहिरि जे ॿुधो, ईअं ताड़ना सां ॻाल्हाईंदा, मिठो न, खिली न। उनजी समाधि स्थिति इहा थी जो गुलप्रसाणी साहिब जे पुस्तक में लिखियो आहे, जंहिं असांजे बाबा साईं जन जो बि पुस्तक ठाहियो आहे, जिन भाग वारनि पढ़ियो हूंदो, त 4 फुट हीअं शरीर मथे खॼो पियो आहे। हीअं कमरे में मां अंदरि वञा त हीअं मथे एतिरी सुनता में अची वियो। हाणे जो दृश्य मां पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां। जन शाम जो मिलण वियासीं, पहिरियों दर्शन थियो असांखे। कमरे में वेठा आहिनि, 2 कमरा आहिनि, 2 पुट आहिनि, उहे बि ऑफिसरी ग्रेड ते, ॿई हाणे चोलो छॾियो आहे। मोतीलाल श्री राम नंढो सो जंहिं बिस्तर ते वेठा, उहो साम्हूं दर टपियासीं, कबट आहे, बिस्तरो विछायल आहे हेठि। हेॾो बिस्तरे जे अॻियां थोरो सो खाल आहे, हेॾो स्टूल रखियो आहे, हितां पलंग रखियो आहे लोह जो। वरी हीअं दर अंदरि ॿिए कमरे जो,
तो वो बिस्तरो छॾे करके पाण हेठि खाल में वेही रहिया। असां उते विया आहियूं, मां सां हिकु संत डहरकी दरबार जो गॾु हुयो, वठी हलिया। मां पेरे पवण लॻो, मां साईं हेॾे काॾे चइन संत पेरे पवण, पाण ऊंधो थी मथो खणी टेके असां ॿिन्ही खे विहाए छॾे, पाण हेठि वेही रहियो सफ़ा धरती ते, माना फर्श ते, कुझु बि न विछायल। घणेई चयोसीं, ॿुधण लाइ तयारु न थियो। परिचय थी उतमचंद ॿुधायो न सॼो। कबट खोलियो, चईं कबट खोलियो, उन में जेकी पियो आहे संतनि खे जल पाणी करायो। जल थियो, मां वेनती रखी मान साईं कुझु वचन ॿुधायो। चईं हिन विच में के ॿ जवान आया आहिनि, काथे सत्संग करण जो नेम हो हिन शाम जो, उनखे चयो संत आया आहिनि, असां न हलंदासीं। ॿजण आया, जंहिंमें आख़िर हिकिड़ो उथी वियो, ॿियो वेठो ई रहियो। घड़ी खण खां पोइ शायदि वरी उन चई वियो त उनखे वरी ताड़ना कयूं, श्री राम ताड़ना कयूं। अरे तोखे चइमजे त मां न हलंदुमि, संत आया आहिनि। उहो वीचारो रोयो हुयो। जंहिं मां चयो मान साईं कुझु वचन ॿुधायो। चईं तव्हां संतनि खे, तव्हां संत ॿुधायो न वचन। राम हाणे जेकॾहिं हो न ॿुधाइण वारा त मां ॿुधाइण वारो काथे, मां त ॿुधण आयो बुज़ुर्गनि जो। त उते हिकिड़ो ॿियो शेवादारी पकी उमिरि जो वेठो, उथण लॻो। अॼु चईं काॾे थो उथें? असां कुल मिलाए 5 ॼणा हुआसीं, उहे वेठा हुआसीं। चईं साईं घर थो वञा। चईं न रहरास पढ़ न। चईं हा साईं। पोइ वेठो, चईं पोथी खणी वठ। पोथी खणी वरितई त मां जेको शब्द चयो साईं कुझु ॿुधायो, त उन जो मां पंहिंजे भाव में अंदाज़ो लॻायो। उनखे चयो सुखमनी साहिब जेकी अष्टपदी खोल। चयो पहिरियों चयोसीं रहरास जी महल आहे। चईं हा साईं वेठो। रहरास पढ़ न, रहरास जी महल आहे। 21 अष्टपदी इहो जेको मां हाणे पद पढ़ियो, श्री राम, इहो सलोक पढ़ी करे पाण बसि वरी समाधि में अची विया। वॾा मथे करे भेटाई वियासीं। मुराकब में सूफ़ी मुराकब चवंदा आहिनि, पाण ध्यानु चऊं। सनड़ो शरीर बसि गोॾनि ते हथ रखी करे वेही रहिया। त जॾहिं हे 3 पद जेके अॼु हाणे पढ़ियासीं, जंहिंसां हिते पहुतो साईं असांजे गुरु दरबार जा भाई द्वारकादास चयो साईं उथूं। मुंहिंजो जीअं सलाह साईं त उथी पिया। त हे साईं बि उथी पिया। त मां हुननि जो ज्ञान मां पंहिंजे प्रति, हे मथी स्टेज जो ज्ञान आहे, सांकेतिक रूप में सम्झ में हीअं न चई करके हीअं ॿुधायो मूंखे। 21 अष्टपदी छो पढ़ायो, प्रश्न मन में पैदा थियो। इहा ई छो चयोसि? त जेका उन जी स्टेज हुई उहा मूंखे दर्शायो, भई हिते पुॼणो आहे असां सां। सुनते परमात्मा चए थो भगवान गीता में, मां इंद्रियनि खां परे, मां मन खां परे, मां बुद्धि खां परे। बसि टिनी खे सुन अची वञे। जॾहिं उहा स्टेज अची वई, पोइ जेको शरीर जो प्राल बोध आहे उहो पाणे थींदो पियो। बाक़ी हे पाप वञ खां ख़तमु थी वेंदो। जेका चौथी परलय आहे संतन लिखियो आहे, त उहो जॾहिं जीव जा भोग समाप्त थी वञनि था, तॾहिं जीव परलय करे थो छॾे। वरी नए सिर उहा उत्पत्ति पैदा करे थो। वरी जीव प्रक्रिया में लॻनि था। जेको जेको ख़्यालु कंदा वेंदा, तीअं जनम बणिबो वेंदो। टाइम 5 मिंट। श्री राम। थोड़ी जल्दी में मां ॿुधाए विधा इन स्टेज जे बारे में। ये 7 भूमिकाऊं आहिनि ज्ञान जूं, जेके 3 जॻासूं जूं आहिनि, 4 संत स्टेज जूं आहिनि। शुभ इच्छा, सुविचारना, तन्मानसा, सत्वापत, असंसक्त, पदार्थ भावनी, तुरिया। भगवान कृष्ण दुर्वासा जो थोड़ो इतिहास आहे। भगवान कृष्ण सतभामा खे चयो, जंहिंमें ब्रजवन में पुट पैदा थियो हो।
उनखे चई हे दुर्भाषा खे भोजन खाराया। विच में नंदी हुई हो बे कंठ ते हो। चई पोइ मां कीअं वञा? चई तूं चइजांइ जेकॾहिं मां श्री पंहिंजे पति सां समागम कयो आहे राम, उन्ही जेकॾहिं मासां कयो आहे त जाइ न मिलंदी, जेकॾहिं उन न कयो आहे त तोखे जाइ मिलंदी। हाणे उनजी साखी पाण हुई भई मासां हे कृष्ण सुम्हियो आहे, औलाद थी आहे, हुनखे जाइ मिली वई। श्री राम मासां पंहिंजो पति न सुम्हियो आहे त जाइ मिले, न सुम्हियो आहे जाइ मिले, सुम्हियो हो पर जाइ बि मिली वई। उते पहुतो, भोजन खाराई, पहुती भोजन खाराए दुर्वासा खे चई साईं मां हिते त पहुतमि, हितां मोटी कीअं वेंदमि हाणे? चई जेकॾहिं दुर्वासा तुंहिंजो भोजन खाधो आहे त तोखे रस्तो न मिलंदो, जे दुर्वासा न खाधो आहे त तोखे रस्तो मिलंदो। चई भेण मां हथ सां खारायो, होॾे मां हथ सां सुम्ही आहियां, हुन सां होॾे हथ सां भोजन खारायो आहे, वरी होॾे भॻवान मुंहिंजो ईअं हे संत बि ईअं, हुनखे रस्तो मिली वियो, ओॾे पहुता। भॻवान खे चई साईं मां शंका थो रहां, चओ राम तव्हांजो मां जेकॾहिं तोसां सुम्हियो आहियां त तोखे रस्तो न मिले, हितां सुम्हिया आहियो, चई सच ॿुधाए मां सुम्हियो आहियां या तूं मां सां सुम्ही आहीं? तो भोग करायो या मां कयो? मुंहिंजो कारण केरु? उहा शायदि सम्झियो? बस तुंहिंजी इच्छा सां मां कयो, मुंहिंजी इच्छा न हुई। चई दुर्वासा हीअं चयो त तुंहिंजी इच्छा करे भोजन खाधे, हुनखे पंहिंजी इच्छा न हुई, हुन तुंहिंजी इच्छा रखी, उहो भोग न्यारो आहे। सम्झियासीं? तंहिं पूरो थियण वारो अधु कलाक जो संकेत आयो। श्री राम ॿ पद प्रणाम। तंहिं लाइ पूजा मुंहिंजा प्यारा, इहा संत जी स्टेज असां न सम्झी सघंदासीं। स्वामी रामकृष्ण परमहंस साहिबु लिखियो, हिननि अखरनि जो असांखे कहिड़ो अलॻि पढ़ियल हो संत स्टेज जो, जेकी मां ॻाल्हाए वञा, ॾींहं जा ॾींहं ॻाल्हायां, 7 भूमिकाऊं छा बीठल आहिनि, हे ज्ञान जूं सीढ़ियूं आहिनि, स्टेजियूं आहिनि, 7 पद्धतियूं आहिनि संतनि जूं। संत जे संत खे ॼाणी सघंदो न। श्री राम अॼु जे युग में संत बि संत खे न ॼाणींदो, हर संत उन स्टेज जो न आहे। त तंहिंजे करके भगवान रामकृष्ण परमहंस लिखियो, जॾहिं 12 महीना तूं संत जे सानिध्य में रहंदे, सानिध्य उन वटि रहण न, उहो उथे खाए पीए वेहे सुम्हे, तूं जाॻी पियो, उनजी हर प्रक्रिया ॾिस, तॾहिं तोखे ज़रो कुझु संत जे राज़ जो सम्झण में ईंदो। भगवान संत पाण कंहिंखे राज़ न ॾे त संत खे भगवान खे सम्झी न सघंदो आहे। बाक़ी परमात्मा हलाइण जे लाइ जोत में जोत प्रकट करे संत में निकिरंदो आहे, कोई हिकु ई निकिरंदो आहे। गुरू अंगद देव वटि, नानक साहिब वटि हज़ारे इतिहास में आयो आहे, शिष्य थिया पोएं वक़्त में, छड़ो डंडो कयईं, कोई ॾाढी बि कोन कूड़ाई, ऐं कुतो साण खयईं, चई जेको हेॾो ईंदो डंडो हणंदोमांव। कंहिं ॿुढो चयो, कंहिं मगज़ ख़राबु थी वियो, उहे शिष्य पिया चवनि। अंगद बचो, अॻियां वियो, तंहिं हेॾ थो अचे, चई साईं मां तव्हां ॾे, चई हे ॿिया जे हलिया विया, मां डंडो हणंदोमांइ। चई साईं ॿियनि खे कोई आसरो हूंदो, मूंखे कोई ॿियो आसरो कोन्हे। चरणनि में पियो, गदी मिली वई, जोत में जोत समाइजी वई, कोई बचंदो आहे राम। त हिते इन स्टेज खे सम्झणो त साहिब चंदा, जॾहिं उहा स्टेज अची वई, अंदरि विरती उन्हनि महान पुरुषनि जी अची थी वञे, तॾहिं बसि उन्हनि खे पंहिंजो कर्तव्य जो, ॿियनि खे उन शेवा जो फल थो मिले। संत जो बाक़ी प्रारब्ध बचे थो, सहज सहज पंहिंजो भोगनि थो। आख़िरी में फतवा में चवनि था साहिब श्री, जब आपन आप पार ब्रह्म, आपन आप पार ब्रह्म, तब मोह कहा किस होवत भरम। आपन खेलो आप वरती जा, नानक करने हार न दूजा, नानक करने सुखमनी सुखम बोलो गुरु नानक
देव की जय, सतगुरु असण घोट की जय, शहनशाह साईं पारूसा साहिब की जय, सत्य साईं खोताराम साहिब की जय, सच्चे साईं सतराम दास साहिब की, श्री साईं कंवराम साहिब की, सखी शहनशाह बाबा सुधाराम साहिब की, माता साहिब की, सर्व संतन महात्माओं की जय, सर्व संतन कहो साधो बोलो, आयो लाल जो झूले